नाज़रीन, कालो की रात करमपुर वेझो लाड़े रोड ते एक खौफ़नाक हादसे में फौत थियल टिनी नौजवाननि जी निमाज़ जनाज़े जो ॾुखाइतो मंज़र पेश करे रहिया आहियूं। फौत थियलनि में टिनि नौजवाननि मां ॿ भाइर क़ासिम ऐं इरफ़ान नसीराणी ऐं हिकु जेको आहे त आमिर मीराणी जी निमाज़ जनाज़ा करमपुर जे ईदगाह में अदा कई वई, जंहिंमें बिजाराणी बिरादरान ऐं केतिरनि ई मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि सां गॾु सवें आलिन अखियुनि सां मिटीअ माउ हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ करमपुर शहर समेत समूरो इलाइक़ो सोग में वरितल आहे ऐं खेसि दुआ गो आहियूं त अलाह ताला खेसि टिनी नौजवान शहज़ादनि जा दर्जात बुलंद फ़रमाए।